ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदा। सिंध हुकूमत पारां बरसात ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। 24 कलाकनि दौरान 38,250 कुटुंबनि में राशन बैग विरहाया विया आहिनि। इतलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त मजमूई तौरु 13,22,603 कुटुंबनि में राशन बैग विरहाया विया आहिनि। रिपोर्ट मूजिबि 24 कलाकनि में वधीक 13,010 खीमा, 35,640 तरपाल, 36,000 मच्छरदानियूं, 2400 चौपाए माल जो मच्छरदानियूं ऐं 24,000 सोलर लाइट्स विरहायूं वियूं आहिनि। नाज़रीन अवां आगाह कयूं पिया सिंध हुकूमत पारां बरसात ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। 24 कलाकनि दौरान 38,250 कुटुंबनि में राशन बैग विरहाया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां इमदाद सुमरा खां। जी इमदाद, आगाह कजो। कुछ देर अॻु सिंध हुकूमत जे वज़ीर इतलात शर्जील इनाम मेमण जेको आहे सिंध में ॿोॾि मुतासिर जे हवाले सां पिणु अंग अखर जारी उनजी मदद लाइ अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। सिंध उन ॼाणा वियो त सिंध हुकूमत जूं इमदादी सरगर्मियूं हिन वक़्तु जेके उहे जारी आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक जेको आहे 38,250 ख़ानदाननि खे राशन जा थेला फिराम कया विया आहिनि। मजमूई तौर ते 13,22,603 ख़ानदाननि में राशन जा पिणु थेला ॾिना विया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि जी रिपोर्ट मौजूदु मुतासिरनि में 13,010 खीमा, 35,640 तरपाल, 36,000 जेकी मच्छरदानियूं, 24,000 चौपाए माल मच्छरदानियूं, जिन्हनि त 24,000 जेकी सोलर लाइटूं ऐं 3,000 जहिड़ी केन पिणु विरहाया विया आहिनि। जारी कयल रिपोर्ट में ॼाणायो वियो त हिन वक़्त ताईं 4,62,808 खीमा, 4,88,778 प्लास्टिक जा तरपाल, 28,98,800 मच्छरदानियूं, 7,91,178 लीटर मिनरल वाटर जो पानी जेको आहे उहो विरहायो वियो आहे ऐं 65,837 जहिड़ी केन, 26,916 चौपाए माल जी मच्छरदानियूं, 87 खां वधीक जेकी मुतासिर खाद खुराक ऐं ॿियो सामान जेको आहे उहो फिराम कयो वियो आहे। ॿोॾि ऐं बरसाति में 760 ॼणा जेकी उहे फौत थिया आहिनि ऐं 8,422 जेकी उहे ज़ख़्मी थिया आहिनि। जिन त वधीक बयान में इहो बि ॼाणायो वियो 4,35,782 जानवर जेकी उहे जेको आहे सो मरी चुका आहिनि। मजमूई तौर ते 23,18,365 ख़ानदान मुतासिर थिया आहिनि। रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे त 73,83,023 माण्हू जेके उहे पिणु हिन में जेको आहे बेघर थिया आहिनि। वधीक 1,800 माण्हू जेके उहे इमदादी कैंपनि मां पंहिंजे घर ॾांहुं रवाना थी चुका आहिनि। रिपोर्ट में वधीक इहो बि ॼाणायो वियो आहे त हिन वक़्तु इमदादी कैंपुनि में 3,52,718 मुतासिर उते मौजूदु आहिनि। इमदादी कैंपुनि में मुतासिरनि खे ॾींहं में ॿ भेरा जेको आहे मानी ऐं सेहत जूं सहूलियत पिणु फिराम कयूं पियूं वञनि। सूबाई वज़ीर इतलात शर्जील मेमण जेको आहे वधीक पाणी जे हवाले सां जेको आहे इहो ॿुधायो आहे त हिन वक़्तु गुडू बैराज वटि जेको आहे पाणी जेका आमद जेका आहे उहा 59,900 क्यूसिक ऐं आउट फ्लो जेको आहे 48,600 क्यूसिक रिकॉर्ड कई वई आहे। सखर बैराज में पाणी जी आमद जेका आहे उहा 46,400 क्यूसिक ऐं जेका डिस्चार्ज जेका 35,600 क्यूसिक आहे। जी महिरबानी इमदाद सुमरा तफ़सील ॾियण लाइ।